सिंध 4 मार्च जो ॾियारो छो मल्हाईंदी आहे? इन ॾींहं जी कहिड़ी अहमियत आहे? इन बाबति अॼु असां उन शख़्सियत जो मज़मून पेश कर रहे हैं जेको उन में ख़ुदि उन जदोजहद में शामिल हुयो, मसूद नूरानी। हाणे 4 मार्च जे हवाले सां पाण पंहिंजे माण्हुनि खे ॿुधाइण था घुरूं त सिंध में 4 मार्च खां शुरू थियल जिदोजहद अॼु जेका सुजागी आहे उन जो बुनियादु कीअं बणी। आउं रुख सिंधी अवां दोस्ताने साथियुनि सां मुखातिब आहियां। अव्हांखे गुज़ारिश आहे त जंहिं दोस्तनि साथियुनि भाउरनि भेनरुनि अञा सुधो चैनल सब्सक्राइब न कयो आहे उहे चैनल खे सब्सक्राइब कनि, वीडियो खे आख़िर ते ॿुधनि, लाइक कनि ऐं दोस्तनि सां शेयर कनि। 4 मार्च जी कहानी मसूद नूरानी जी ज़बानी। 1957 वारे साल जी पछाड़ी हुई। सॼे मुल्क ते मार्शल लॉ लागू थियल हुई। सुबुह जो हिकु डिघी कार जंहिंजे हारून जो आवाज़ आम मोटरुनि जे मुक़ाबले में बेसुरो ऐं ख़ौफ़ाइतो हो, सिंध यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस जे मेन गेट मां धूकींदी अची लाइब्रेरी जे अॻियां बीठी। हिकु डिघो मतारो फ़ौजी तूफ़ान वांगुरु कार मां ॿाहिरि निकितो ऐं पंहिंजे फ़ौजी बूटनि सां यूनिवर्सिटी जी पोतर धरती खे धोॾींदो आगा ताज मोहम्मद रजिस्ट्रार सिंध यूनिवर्सिटी जे ऑफिस अॻियां अची बीठो। नाले जी तख़्तीअ ते हिकु उॾामंदड़ नज़र विधाई ऐं पंहिंजे फ़ौजी बूट सां दरवाज़े ते हिकु ज़ोरदार ठोकर हणी कढियईं। दरवाज़ो नए क़िस्म जो दबाव महसूस करे डप में बरड़ाट कंदे खुली पियो। हीअ अवां कहिड़ी बकवास शुरू कई आहे? हिन अंदरि घिड़ंदे आगा साहब ते ॾमिरजंदे चयो। यादि रखो, असांजा ॿार सिंधी न पढ़ंदा, इहे फ़क़ति उर्दू पढ़ंदा। असांजे ॿारनि खे सिंधी पढ़ाइणु बंदि कयो। इहो मार्शल लॉ जो हुकुम सम्झो ऐं इहो हिकदमि अमल में अचणु घुरिजे। इहे उन फ़ौजी जा दहमान सां लफ़्ज़ हुया। आगा साहब जो रतु टहिकी वियो। जवाबु ॾिनईंसि, अव्हांजा ॿार आसमान तां लथा आहिनि छा जो सिंधी न पढ़ंदा? हिन सोचियो त चई ॾिए, पर मुसलत जे थधियुनि ऐं निम आलूद हवाउनि संदसि मन में ॿरंदड़ शोलनि खे सर्द करे छॾियो। ठीकु आहे, आगा साहब चए थो, ठीकु आहे, आउं अलामा आया काज़ीअ खे अहिड़ो इतलाउ ॾेई छॾींदुसि। हिन पंहिंजे जोश खे दॿाईंदे निहायत सर्द लहजे में चयो। फ़ौजी आगा साहब खे घूरींदो हलियो। चवनि था त उन ज़माने में हैदराबाद जो मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर ब्रिगेडियर टिका ख़ान हो। अलामा आया काज़ी साहब खे अहिड़ो इतलाउ ॾिनो वियो, जंहिं उन ॻाल्हि ते सख़्तु एहतिजाज कयो, पर संदसि एहतिजाज खे रद्द कंदे हुकूमत तरफ़ां हुकुम जारी कया विया त ग़ैर सिंधी शागिर्दनि खे सलीस सिंधी बि न पढ़ाई वञे। इन जे बदिरां सिंधी शागिर्दनि खे उर्दू पढ़णु लाज़मी करार ॾिनो वियो। मकामी इंसान तरफ़ां यूनिवर्सिटी जे मामलनि में इहा पहिरीं वॾी मुदाख़लत हुई। 1959 में ॿीहर इंतिज़ामिया जो हथु सिंध यूनिवर्सिटी ॾांहुं वधियो। इकोनॉमिक्स जो प्रोफेसर डॉक्टर अहमद मुख़्तियार पंहिंजे नौकरीअ जो अरसो पूरो करे रिटायर थियण वारो हो। मार्शल लॉ एडमिनिस्ट्रेटर ब्रिगेडियर इक़बाल अलामा आया काज़ीअ ते ज़ोर भरियो त अहमद मुख़्तियार जी नौकरी बरक़रार रखी वञे। अलामा साहब इनकार कयो, पर जॾहिं हिन ते घणो ज़ोर विधो वियो त हिन पंहिंजे उसूलनि जी लॼ रखंदे
पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। माना वाइस चांसलर अलामा आया काज़ी फ़ौजीअ जो हुकुम मञण बदिरां पंहिंजे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी, जेका मई जे 25 तारीख़ मंज़ूर थी। अलामा साहब खां पोइ रज़ीउद्दीन सिद्दीकी वाइस चांसलर थी आयो। हाणे मुदाख़लत में बाक़ाइदगी अची वई, पर मुदाफ़ियत जो को नालो निशान कोन थी मिलियो। 1965 में हसन अली अब्दुर्रहमान यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हो। साॻिए ज़माने में मसूर हसन खान हैदराबाद डिवीज़न जो कमिश्नर हो। हसन अली अब्दुर्रहमान यूनिवर्सिटी खे हिकु ख़ुदमुख्तियार इदारो बनाइण जो हामी हो। तंहिं करे हू कंहिं बि अमलदार जे यूनिवर्सिटी या कंहिं बि तइलीमी इदारे में मुदाख़लत पसंदि न कंदो हो। हसन अली अब्दुर्रहमान पंहिंजे पाण खे चांसलर जे ताबे सम्झंदो हो। हसन अली अब्दुर्रहमान खां अॻु वारो वाइस चांसलर शायदि कमिश्नर जी सलामीअ लाइ कमिश्नर वटि हाज़िरी भरींदो रहंदो हो, पर हसन अली अब्दुर्रहमान मुख़्तलिफ़ तबियत जो मालिक हो। हू कंहिं टिलू टोपण बिलू भोपण खे अहमियत कोन ॾींदो हो। कमिश्नर हिन जे अॻियां का बि हैसियत न रखंदो, बल्कि हू ऑफिसरनि खे घटि निगाह सां ॾिसंदो। ॿिए पासे मसरूर हसन पंहिंजे पाण खे सॼी डिवीज़न जो अंदाता सम्झंदो हो। संदसि सोच मूजिबि सॼी डिवीज़न में रहंदड़ नंढा वॾा अमीर ग़रीब औरतूं मर्द संदसि कुन माना हुक्म जा मुंतज़र हुआ। हू हिकु मग़रूर ऑफिसर हो। सिंध जा बुज़दिल ऐं बेग़ैरत वॾेरा अक्सर संदसि सलामी भरण ईंदा हुआ ऐं संदसि चाउंठ ते पेशानी टेके वेंदा हुआ। नंढा वॾा ऑफिसर संदसि दरबार में वञी जी हुज़ूरी करे ईंदा हुआ। हसन अली अब्दुर्रहमान न वियो त मग़रूर अमलदार जी पेशानी ते घुंज पइजी वियो। झगड़े जी इब्तिदा थी वई, शुरूआत थी वई। ताहिर हुसैन 1965 में यूनिवर्सिटी यूनियन जो जनरल सेक्रेटरी हो। साॻिए साल इहो इंटर कॉलेजिएट बॉडीअ जो चेयरमैन चूंडियो वियो। हू हसन अली अब्दुर्रहमान जो इन्फार्मर हो, पर साॻिए वक़्तु हू कमिश्नर जो बि इन्फार्मर हो, माना ॿई पासा डबल रोल अदा कंदो। इतफ़ाक़ सां ताहिर हुसैन इम्तिहान में कापी कंदे पकड़िजी पियो। ताहिर हुसैन इम्तिहान में कापी कंदे जॾहिं पकड़िजी पियो त संदसि केस जॾहिं कमेटी वटि फ़ैसिले लाइ पहुतो त मोहतरम अब्दुल बाक़ी शेख, जेको उन वक़्तु इन कमेटी जो चेयरमैन हो, इहो ॾिसी हैरान थी वियो त ताहिर किताब तां हूबहू नकुल कयो हो। एतिरे क़दुरु जो किताब जे हाशे में ॾिनल हवाला बि जवाबी कापीअ में जीअं जो तीअं मौजूदु आहे। ताहिर खे 3 सालनि लाइ डिबार कयो वियो। इहो केस आख़िरी फ़ैसिले लाइ सिंडिकेट में पहुतो त सिंडिकेट में मसरूर हसन खान ताहिर जी वकालत कई ऐं खेसि बचाइण लाइ इहो बहानो ॾिनो त जेकॾहिं ताहिर ते को क़दम खयों वियो त तइलीमी इदारनि में भुॻोड़ थी वेंदो। जंग जो ज़मानो आहे ऐं अयूब खान जो चवणु आहे त का बि अहिड़ी ॻाल्हि न कयो जंहिंमां अमन अमान में विॻोड़ पए। तंहिं करे ताहिर खे माफ़ करे छॾियो। तंहिं ते अब्दुल बाक़ी शेख साहब मसरूर खे चयो त मसरूर, तूं हिकु ॾोहारी शागिर्द जे अॻियां एतिरो त बेवस थी वियो आहीं जो तूं संदसि मुक़ाबले में अमन अमान बि नथो क़ाइमु रखी सघीं। रजिस्ट्रार तुर्क चयो त जेकॾहिं ताहिर खे छॾे ॾिबो त इन सां गॾु ॿियनि 29 ॼणनि खे बि छॾिणो पवंदो जिन कापी कई आहे। भला ॿुधायो त पोइ हर शागिर्द कापी करण ते लही न ईंदो छा? ऐं हसन अली अब्दुर्रहमान जॾहिं ताहिर जी मुखालफ़त कई त मसरूर जा ताक लॻी विया। नेठि ताहिर वारनि खे हिकिड़े इम्तिहान लाइ डिबार कयो वियो। इहा मसरूर जी वॾी शिकस्त हुई। संदसि ख़्याल मूजिबि किन हक़ीर तइलीमी माहिरनि संदसि हुक्म जी इनहराफ़ी कई हुई। हिननि संदसि इशारे ते नचण खां इनकार करे संदसि मज़ाक़ उॾायो हो। हू संदसि खुदाई खां मुनकर थी विया हुआ। मग़रूर कमिश्नर जी दिलि में हसन अली अब्दुर्रहमान लाइ बुग़्ज़ ऐं कीने जी बाहि भरी रही हुई।
पर इहो ज़ख़्म छुटो ई कोन हो त हसन अली खेसि हिकु ॿियो झटको ॾिनो, चहको ॾिनो। लियाकत मेडिकल कॉलेज जो शागिर्द रहनुमा कामिल राजपर कंहिं हादसे में सख़्तु ज़ख़्मी थी पियो। संदसि हयातीअ जी तंद खे टुटण खां बचाइण लाइ खेसि रत जी ज़रूरत पई। पर उन वक़्त जे लियाकत मेडिकल कॉलेज जे एडमिनिस्ट्रेटर ब्लड बैंक मां रत ॾियण खां इनकार करे छॾियो, जेतोणीकि बैंक में काफ़ी रत मौजूदु हो। शागिर्दनि हंगामी जनरल बॉडी सॾाए कामिल खे रत ॾियण जी अपील कई त कई शागिर्द ऐं शागिर्दाणियूं कामिल खे रत ॾियण लाइ पहुची विया। चवनि था त के शागिर्दाणियूं त पंहिंजो रत कढाए बोतलुनि में भरे कर्नल जे ऑफिस में घिरी वयूं ऐं इहे रत जूं बोतलूं संदसि अॻियां भञी चयो त कर्नल अचे ही वटि रत, जंहिं लाइ तो असांजे हिकिड़े साथीअ खे सिकायो हो। यादि रख कर्नल, असीं डॉक्टर आहियूं, असांखे रत जो न पर इंसाननि जे हयातीअ जो क़दुरु करणु खपे। कर्नल खे इहा ॻाल्हि ज़हर थी लॻी। हिन इंतकामी कार्रवाई कंदे कामिल ऐं कुझु ॿियनि शागिर्दनि जा फारम रद्द करे छॾिया। ॿी का वाह न ॾिसंदे कामिल आख़िरी दाव लॻाइण लाइ हसन अली अब्दुर्रहमान जे दर ते पहुतो। हसन अली अब्दुर्रहमान इहो चई मिलण खां इनकार करे छॾियो त कर्नल हिकु सुठो माण्हू आहे। पर कामिल ज़ोरी संदसि ऑफिस में घिरी वियो ऐं अखियुनि में ॻोढ़ा आणींदे रड़ियूं कंदे चयाईं, मुंहिंजो हिकु सिंधी घराणे में पैदा थियणु वाक़ई हिकु लानत आहे छा? मूंसां केॾी न वेधन आहे जो हिकु मुजरमाना ज़हनियत रखंदड़ एडमिनिस्ट्रेटर मुंहिंजे सिंधी हुअण जे करे मूंखे पंहिंजे ज़ुल्म जो निशान बणाए रहियो आहे। आउं कहिड़े पासे वञा, कंहिं वटि वञा? छा आउं सिंधू नदीअ में टिपो ॾेई पंहिंजो अंत आणियां या पंहिंजे पाण खे कंहिं रेल जे पटड़ीअ ते विछलाए ख़ात्मो कयां? छा सिंधी थियणु ॾोह आहे? ॾोह आहे, ॾोह आहे। बसि बसि कामिल, वधीक कुझु न चओ, मूं में वधीक ॿुधण जी हिमत कान्हे। प्रोफेसर हसन अली सुॾकंदे चयो, तूं फ़ख़ुरु कर जो तूं हिकु सिंधी घराणे में पैदा थियो आहीं। तोखे उन ॻाल्हि ते गुरूर थियणु खपे जो तुंहिंजे रगुनि में सिंधी रत ड्रोड़ी रहियो आहे। वञ ॾिसां कर्नल तुंहिंजो कहिड़ो आङूठो थो पटे। अब्दुर्रहमान हसन अली, प्रोफेसर हसन अली जा लफ़्ज़। प्रोफेसर हसन अली कर्नल खे चयो त कामिल जो फारम बहाल करे, पर कर्नल उन ते राज़ी न थियो। प्रोफेसर हसन अली घणो तंग कयुसि त हू मसरूर ख़ान वटि वियो ऐं उनखां मदद घुरियईं, जेको संदसि गहरो दोस्त बि हुयो। मसरूर प्रोफेसर हसन अली खे फ़ोन कई, हिन इनकार कयुसि। मसरूर तंहिं ते उन वक़्त जे गवर्नर मलक अमीर मोहम्मद ख़ान खे फ़ोन कई, पर प्रोफेसर हसन अली अॻु में ई ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे हालात खां आगाह करे छॾियो हो। तंहिं गवर्नर ते अॻे ई दॿाउ विझी छॾियो हो, पर इम्तिहान में थोरो वक़्तु हो। कर्नल अञा कामिल जे फारम ते सही न कई हुई, मथां इम्तिहान अची पहुतो। ठीकु इम्तिहान जे ॾींहुं प्रोफेसर हसन अली वटि आयो ऐं चयईं, अचो त इन किसे खे ख़तमु कयो। प्रोफेसर हसन अली खे रजिस्ट्रार मोहम्मद हुसन तुर्क चयो त अव्हां बहरहाल कर्नल खां कामिल जे फारम ते सही वठी छॾियो। प्रोफेसर हसन अली खिली चयो, पर हाणे तकड़ि कहिड़ी आहे? अहिड़ी रीति फारम ते सही न थी सघी हुई। इम्तिहान थी वियो। कर्नल फारम ते सही करण खां बिना फिरी वियो। हिन चयो, मूं कॾहिं चयो हो त आउं फारम ते सही कंदुसि? किसो मुख़्तसिर त कमिश्नर जे उकसाइण ते कर्नल नजीब नेठ कामिल ते केस दाख़िल कयो त संदसि इम्तिहान में वेहण गैर क़ानूनी। कमिश्नर संदसि एॾी मदद कई जो ज्वाइंट सिविल जज बख़्त अली जखराणी जी कोर्ट में केस हलियो त कर्नल जे पारां केस जी पैरवी करण लाइ एडवोकेट जनरल, 2 एडिशनल एडवोकेट जनरल ऐं मक़ामी DPP वग़ैरह आया। कामिल जे पारां मरहूम मोहम्मद मेमण वकील पेश थियो। बख़्त अली साहब इंसाफ़ जो बोल बाला रखंदे कामिल जे हक़ में फ़ैसिलो ॾिनो। कमिश्नर मसरूर ज़ख़्मी नांग वांगुरु वकड़ खाई कर्नल खे सीशन में वञण लाइ चयो, जिते अञा केस हलियो पिए त प्रोफेसर हसन अली इम्तिहान जो नतीजो कढाए छॾियो। कामिल पास थियल शागिर्दनि जी लिस्ट में हो।
ज़ाहिर है त सरकारी वकील खे नेठि केस वापसि वठणो पियो। अहिड़ी रीत कर्नल ऐं मसूर खे निहायत ख्वाल ख़राब थियो। इहा कमिश्नर जी ॿी शिकस्त हुई, जंहिं सबबि संदसि दिलि में इंतक़ाम जा शोला ॿरण लॻा। पर संदसि मुक़दर में अञा कुझु वधीक नाकामियूं ऐं शिकस्तूं लिकियल हुयूं। साॻिए ॾींहं में इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िलाउनि जे अहिड़े सिरिश्ते जो बुनियादु विधो वियो, जंहिं मुताबिक़ ॿहिराड़ी जे शागिर्दनि खे कुझु वधीक सीटूं मिलण लॻियूं। मसरूर हसन ख़ान अलमदार रज़ा, जेको उन वक़्तु हैदराबाद जो डिप्टी कमिश्नर हो, ऐं मिस्टर जाफ़री, जेको एंटी करप्शन जो ऑफिसर हो, जुदा जुदा टिनी मुख़्तलिफ़ शागिर्दनि खे इंजीनियरिंग कॉलेज में दाख़िला ॾियारण लाइ प्रोफेसर हसन अली खे फ़ोन कई, पर प्रोफेसर हसन अली मज़ूरी ज़ाहिर कई। हिन डॉक्टर अफ़गान खे फ़ोन कई, जंहिं मां कंहिं तड़ी ॾिननि। इन्हनि टिनि शागिर्दनि मां हिकु ख़ुदि जाफ़रीअ जो पुटु हो। तंहिंजे करे अॻिते जाफ़रीअ इमारतुनि जे केस में मसूर जे इशारनि ते नचंदे डॉक्टर अफ़गान ऐं रजिस्ट्रार खे बि गेले वरितो हो। इन इहे छिकताण जे हलंदे पुराणी सिंडिकेट जो मुदो ख़तमु थी वियो। नई सिंडिकेट जा नाला प्रोफेसर हसन अली गवर्नर ॾांहुं ॾियारे मोकिलिया। चवनि था त लिस्ट में मसूर हसन ख़ान जो नालो लिखी मोकिलियो वियो, पर पोइ अलाए कीअं मसूर ख़ान जो नालो लिस्ट मां गाइब थी वियो। अॻु में उसूल इहो हूंदो त हैदराबाद या खैरपुर डिवीज़न जे कमिश्नरनि मां कंहिं हिक खे सिंडिकेट जो मेंबर बनायो वेंदो। हिन दफ़े कमिश्नरनि खे बिल्कुलु नज़रअंदाज़ करे हिकु नओं तरीक़ेकार इख़्तियार कयो वियो। कमिश्नर खे इहो आख़िरी कापारी लॻो। प्रोफेसर हसन अली खेसि हर हंधि ऐं हर महाज़ ते शिकस्त मथां शिकस्त ॾींदो आयो। कमिश्नर कंधु खणण जहिड़ो बि कोन रहियो। 1966 धारे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे वज़ारत मां लाथो वियो। जॾहिं हू कोटड़ीअ खां लंघियो थे, तॾहिं इंजीनियरिंग कॉलेज ऐं सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द राति जो प्रोफेसर हसन अलीअ जे बंगले ते विया ऐं घेराव करे हिन खां बसुनि जो मुतालबो कयो त जीअं हू भुट्टे जे इस्तक़बाल लाइ कोटड़ी स्टेशन ते वञी सघनि। प्रोफेसर हसन अली पाण त ॿाहिरि कोन निकितो, पर महमद हुसैन रजिस्ट्रार पंहिंजे बंगले मां ॿाहिरि आयो। आउं यानी हिन मज़मून जे लेखक ऐं अली मोहम्मद डायरी ऐं हिकु ॿियो शागिर्द हिन वटि वियासीं ऐं बसुनि जो मुतालबो वरजायोसीं, पर हिन जो असीं बसूं ॾेई नथा सघूं। पर जेकॾहिं अव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़ोरीअ मार कुट करे बसूं काहे वेंदव त असीं छा था करे सघूं। ईअं चई हू अंदरि हली वियो। शागिर्द सुबुह जो ज़ोरीअ बसूं काहे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां मिलण हलिया विया। इन ई खां अॻु प्रोफेसर हसन अली 1961 में यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन में ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे महिमान ख़ुसूसी जे हैसियत में घुरायो हो ऐं खेसि यूनिवर्सिटी तरफ़ां डॉक्टरीअ जी एज़ाज़ी डिग्री पेश कई हुई। 1966 जे पछाड़ीअ में हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन तरफ़ां यूसुफ लगारी, जाम साकी ऐं अब्दुल हई पली जे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जमायत जे कन्वेंशन में महिमान ख़ुसूसी जे हैसियत में घुरायो। जामे अरबिया हाई स्कूल जे ग्राउंड ते ज़ुल्फ़िकार अली भुट्टे हिकु तक़रीर बि कई। इहे ॻाल्हियूं मसरूर हसन ख़ान सिधो संग ऐं CID जे मार्फत अयूब ख़ान जे कननि ते पहुचायूं ऐं खेसि वर्गलायो त प्रोफेसर हसन अली ज़ुल्फ़िकार अली भुट्टे लाइ यूनिवर्सिटी में मैदान हमवार करायो आहे। पर कमिश्नर रुॻो उन्हनि इल्ज़ामनि ते बस न कई, पर हिन हिकु ॿी गदी सियासत खे ॾी। हिन शहर जे कुझु तहसीबी सियासतदाननि ते पंहिंजो असर रसूख़ हलाए प्रोफेसर हसन अलीअ जे ख़िलाफ़ उर्दू अख़बारनि में बयान ॾियारणु शुरू कया। ताहिर हुसैन, जेको कमिश्नर जे अहसाननि जो भार लाहिण लाइ आतो वेठो, उन बि मसरूर जे चवण ते अख़बारी दफ़्तरनि जा चकर लॻाइण शुरू कया ऐं प्रोफेसर हसन अली ख़िलाफ़ बयान कया। यूनिवर्सिटी जो अॻूणो इस्टेब्लिशमेंट ऑफिसर अब्दुल सलाम जाबी, जंहिं जूं वरी अखियूं रजिस्ट्रार वारे उहिदे ते लॻल हुयूं,
NEG ख़ान ऐं अब्दुल सलाम जेको वाइस चांसीलर जो पीए हो, ऐं ॿियो हिकु बरकात वारसी। यूनिवर्सिटी जे भरिसां रोज़ हिकु हंधि गॾु थींदा हुआ ऐं मसरूर ख़ान सां साज़बाज़ करे प्रोफेसर हसन अली जे ख़िलाफ़ मुनज़्ज़म साज़िश तहत बयान कढिया। मुबीन जेको हुरियत अख़बार जो मक़ामी नुमाइंदो हो, सो अब्दुल सलाम जो माइट निकिरी पियो। छोटकी गिटी वटि चवनि था त संदसि बूटनि जो दुकान बि हो। मुबीन बि संदसि सेल में अची शामिल थियो, तंहिं करे यूनिवर्सिटी ख़िलाफ़ पहिरियों बयान हुरियत अख़बार में छपियो। आहिस्ते आहिस्ते हिकु मुनज़्ज़म तरीक़े सां नवाब मुज़फ़र, हाफ़िज़ मुबारक अली शाह, ताहिर हुसैन, इसहाक़ शमी, बशीर चौधरी, उस्मान कैनेडी, रफ़ाक़तुल्लाह ऐं ॿियनि केतिरनि जा ग़लति ऐं ज़हरीला बयान उर्दू अख़बारुनि में छपजणु लॻा। हिननि इल्ज़ाम लॻाया त प्रोफेसर हसन अली तहसीबी आहे, हू सिंधियुनि खे नौकरीअ में तरजीह ॾिए थो, सिंधियुनि खे वाधू अलाउंस ॾिए थो। हिननि इंजीनियरिंग कॉलेज जे दाख़िलाउनि जे तौर तरीक़े ते बि सख़्तु नुक्ताचीनी कंदे प्रोफेसर हसन अलीअ ते ग़ैर सिंधी शागिर्दनि सां बेअखियाई जो इल्ज़ाम आहिनि। जंग ऐं हुरियत अख़बार उन ॾस में एडिटोरियल लिखिया ऐं अहिड़ी रीति मसरूर जे मंशा मूजिबि यूनिवर्सिटी जे मामले खे आवाम में आंदो। प्रोफेसर हसन अली आफ्ताब मिर्ज़ा, जेके उन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी जो इंफॉर्मेशन ऑफिसर हो, जे मार्फत 17 जनवरी ते हिकु प्रेस नोट जारी करे मथियनि इल्ज़ामनि जी सख़्ती सां तकदीद कई ऐं वज़ाहत कई त 230 उस्तादनि में 150 सिंधी आहिनि ऐं फ़क़ति 150 ग़ैर सिंधी आहिनि ऐं फ़क़ति 80 सिंधी आहिनि, यानी सिंधी अमले जो तइदाद कुल अमले जो 3 हिसो हो। इहा ख़ुदि हिकु वॾी बेइंसाफ़ी हुई। साॻी रीति प्रोफेसर हसन अली वज़ाहत कई त इंतिज़ामी अमलो फ़क़ति 50% सिंधी आहे। सिंधियुनि जी आदमशुमारी जे लिहाज़ खां इहो तइदाद घटि हो। जॾहिं त मसरूर हसन ख़ान हिकु तरफ़ तहसीबी सियासतदाननि, नाम निहाद शागिर्द अॻुवाननि ऐं मुतअसब उस्तादनि यूनिवर्सिटी जे अमले जे मार्फत हिन खे हिकु पासे ऐं CID जे मार्फत अयूब ख़ान जे कन भरण जे ज़रिए ॿिए पासे हसन अलीअ खे सोघो करे रहियो। तॾहिं हैदराबाद जे कॉलेजनि में यूनियन जे उहिदेदारनि जूं चूंड थी रहियूं हुयूं। इतफ़ाक़ सां इन्हनि चूंडनि में अक्सरियत सिंधी नुमाइंदनि जी चूंडजी आई। इंजीनियरिंग कॉलेज में मुजीब पीरज़ादो सदर थियो। यानी हिन खे जो लेखक जनरल सेक्रेटरी ऐं रफ़ीक सफ़ी डिबेटिंग सेक्रेटरी चूंडजी आया। सचल कॉलेज मां गुलाम नबी मुग़ल नायब सदर थियो ऐं महर हुसैन शाह जनरल सेक्रेटरी, जॾहिं त सचल कॉमर्स कॉलेज मां ख्वाजा सिकंदर नायब सदर चूंडजी आया। लियाकत मेडिकल कॉलेज मां गुलाम अहमद भुरगड़ी सदर ऐं कादर नवाज़ कुरैशी नायब सदर, ऐं यूनिवर्सिटी मां यूसुफ लगारी सदर ऐं नायब सदर नवाज़ अली भुट्टो चूंडजी आया। ॿियो त ठहियो, पर गवर्नमेंट गर्ल्स कॉलेज मां महताब चन्ना जनरल सेक्रेटरी जी हैसियत में चूंडजी आई। मुजीब पीरज़ादे ऐं मूं गॾिजी मसूद नूरानी शागिर्दनि जे हिकु आल सिंध कन्वेंशन सॾाइण जो फ़ैसिलो कयो। इन लाइ असां मथियनि उहिदेदारनि सां लह विचण में आयासीं ऐं जल्द ई सभु हिक ॿिए सां रिली मिली वियासीं। कंहिं अणॾिठे ख़तरे असांखे आणे हिकु हंधि गॾु कयो। नवाब मुज़फ़र ऐं हाफ़िज़ मुबारक अली शाह जहिड़नि सियासतदाननि गॾिजी ग़ैर सिंधी अवाम खे हमेशह लाइ सिंध में रही सिंध में ज़िम थियण जी तलक़ीन करण जे बदिरां उन्हनि खे सिंध जे ख़िलाफ़ भड़काइणु शुरू कयो त जीअं संदन लीडरी चिमकी वञे। हिननि इहो बि कोन सोचियो त जंहिं बारूद सां हू खेॾी रहिया आहिनि, इहो जॾहिं फाटो त ख़ुदि ग़ैर सिंधियुनि खे ॿोॾाए छॾींदो। पर हू न मुड़िया ऐं बयाननि जो सिलसिलो वधीक थी वियो। नाम निहाद शागिर्द अॻुवाननि प्रोफेसर हसन अली ख़िलाफ़ हैंडबिल विराया ऐं शहर जे भितियुनि ते वॾा वॾा दिलि साड़ींदड़ पोस्टर आहिया। असां इहो सभु ख़ामोश तमाशाई वांगुरु ॾिसी न सघियासीं। सिंधियुनि सां पाकिस्तान ठहण सां ई नाइंसाफ़ियूं शुरू थी वियूं हुयूं।
नौकरियूं, ज़मीनूं, मिल्कियतूं, इक़्तिदार, इमारतूं, दुकान, वापार, दौलत, पुलिस, फ़ौज, मतिलबु त हर मामले में सिंधियुनि सां नाइंसाफ़ी थी। सिंधियुनि जॾहिं वञुट ख़िलाफ़ु एहतिजाज कयो त वञुट खे बचाइण लाइ मार्शल लॉ लागू कयो वियो ऐं उन मार्शल लॉ जी तलवार हेठां जेके ज़ुल्म थिया से असां खां ॿुचा न हुआ। अवल त प्रोफेसर हसन अलीअ खे को बि अहिड़ो अवल त प्रोफेसर हसन अली को बि अहिड़ो कमु न कयो जंहिंमां तअसुब जी बू ईंदी हुजे, पर जेकॾहिं हिन कुझु नौकरियूं सिंधियुनि खे ॾियारियूं बि हुयूं त हिन कहिड़ो ॾोह कयो। ग़ैर सिंधी अमिले जो तइदाद त बहरहाल सिंधी अमिले खां वधीक हो। पोइ ही वावेला छाजी हुई? असां सोचियो चोरी ऐं सीना ज़ोरी। नतीजे में सभई चूंडियल सिंधी शागिर्द ऐं नुमाइंदा हिकु थी विया। असां गॾिजी प्रोफेसर हसन अली जी हिमायत में बयान कढिया ऐं तस्बी सियासतदाननि खे निधियूं। 21 जनवरी ते यूसुफ लगारी बयान कढी अपील कई त यूनिवर्सिटी खे सियासत जो अखाड़ो न बनायो वञे। 24 जनवरी ते मोहम्मद यूसुफ मेमण सदर अरबी डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी ते हयल इल्ज़ामनि जी तरदीद कई। 25 जनवरी ते इंजीनियरिंग कॉलेज में मूं ऐं मुजीब यूनियन तरफ़ां सिंधी शाम जो अहतमाम कयो। मूं पंहिंजे इफ़्तिताही तक़रीर में चयो त असीं हक़ ऐं इंसाफ़ ते आहियूं ऐं को बि असांजा हक़ दॿाए नथो सघे। असीं होशू, हेमू, दोदे ऐं दूल्ह दरिया खान बणिजी ॾेखारींदासीं। जलसे में मेहमान ख़ुसूसी ग़ुलाम अली अलाना साहब मौजूदु हो। तंहिं पंहिंजे नौकरी जी परवाह न कंदे हिकु हक़ीक़त सां भरियल तूफ़ानी तक़रीर कई जेका उन वक़्त जे ॿकर ॿूसाट वारे माहौल में बेहद दिलेराना तक़रीर हो। साॻे जलसे में रसूल अशफली जे सिंधी सूरमनि जे मौज़ूअ ते तक़रीर कई। संदसि तक़रीर ते उर्दू प्रेस एॾी हाय घोड़ा कई जो तौबा ज़ारी। जॾहिं 4 मार्च जी तहरीक अॻिते हली त तहरीक वारनि खे ॾाहर परस्त चई उन्हनि खे अवाम जे नज़रनि मां केराइण जी कोशिश कई वई। इन सिंधी शाम जी कार्रवाई कंहिं बि उर्दू अख़बार कान छपी। उन वक़्तु प्रेस ऑर्डिनेंस जो ज़ोर हो। कमिश्नर प्रेस जे मथां चढ़ियो वेठो हूंदो हो। उन वक़्तु इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जो डायरेक्टर अली अहमद बिरोही हूंदो हो जेको पंहिंजी कुर्सी बचाइण ख़ातिर कमिश्नर जे हुकुम ते ख़बरूं ॾींदो या सेटिंग कंदो। उर्दू अख़बारनि में तहसीली सियासतदाननि ऐं शागिर्दनि जा बयान वॾियुनि सुर्ख़ियुनि सां शाया कया वेंदा हुआ। उन जे भेट में असांजा बयान छपजंदा ई कोन हुआ। पर तंहिं हूंदे अहिड़े भवाइते माहौल में सिंधी अख़बारनि इबरत, ख़ादिम वतन ऐं महिरान पाण मल्हायो ऐं सिंधी शागिर्दनि जे बयाननि ऐं वज़ाहतुनि खे शाया कयो। इबरत अख़बार त 26 जनवरी 1967 ते हिकिड़ो एडिटोरियल लिखियो जंहिंमें हिन प्रोफेसर हसन अलीअ जी भरपूर हिमायत कई ऐं तहसीबी सियासतदाननि जे मकरूह चालुनि ऐं मक़सदनि जो पर्दो चाक कयो। ॿिए पासे सिंधी सियासतदाननि में बि चाढ़ो कोन हो। अख़बारनि जा रिकॉर्ड जाचिया अथनि त उन वक़्त में फ़क़ति कमर ज़मान शाह वकील अहिड़ो सियासतदान नज़र अचे थो जंहिं 26 जनवरी ते बयान कढी हासिद सियासतदाननि खे निधियो ऐं प्रोफेसर हसन अली जी हिमायत कई। इहो बयान हिन यूनिवर्सिटी जे पॉलिटिकल साइंस जे ओल्ड बॉयज़ एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां कढियो। साॻे ॾींहं में एबडो ज़िद सियासतदाननि तां एबडो लथो, पर हू सिंध यूनिवर्सिटी जे बारे में को चङो बयान कढण जे बदिरां पंहिंजी पहिरीं गॾिजाणी में ई अयूब खान वारी मुस्लिम लीग में शामिल थी विया। मक़सदु ॻाल्हि जो इहा आहे त प्रोफेसर हसन अली अकेलो थी पियो सवाइ शागिर्द नुमाइंदनि ऐं चंद हक़ीक़त पसंद शख़्सनि जे। ॿियो केर बि संदसि हामी कोन हुयो। जेकॾहिं हुआ बि त पंहिंजी टोपी बचाइण लाइ माठ करे वेठा हुआ। बयान ऐं जवाबी बयान शाया थींदा रहिया। 29 जनवरी ते महर हुसैन शाह ऐं गुलाम नबी मुग़ल सचल कॉलेज वारा प्रोफेसर हसन अली जी हिमायत में बयान कढिया। 29 जनवरी ते सिंध यूनिवर्सिटी आर्ट्स फैकल्टी तरफ़ां मुतसब तसुब सियासतदान जी मज़म्मत कई वई। 30 जनवरी ते सिंध यूनिवर्सिटी यूनियन जे तरफ़ां मज़म्मत कई वई। इन्हनि जंग अख़बारनि छपियल हिकु ख़बर जी तरदीद कई त
इहे अमलदार रज़ा सां प्रोफेसर हसन अली जी शिकायत करण विया हुआ। मालूम थियो त ताहिर हुसैन, बशीर चौधरी ऐं इसहाक शमी ॿियनि तस्बी शागिर्दनि जे टोले सां गॾु अलमदार रज़ा वटि विया हुआ ऐं यूनिवर्सिटी जे मामलनि में ज़ाती मुदाख़लत जी दरख़्वास्त कई हुआ ऐं चयो हुआऊं त प्रोफेसर हसन अली ख़िलाफ़ को क़दम खयो वञे। 31 जनवरी ते यूनिवर्सिटी ओल्ड कैंपस जे यूनियन ऑफिस में सिंधी शागिर्दनि जी गॾिजाणी थी। हिननि हिकु बयान ते सहियूं कयूं जंहिंमें चयो वियो त यूनिवर्सिटी जी फिज़ा तअसुब खां पाक आहे। सिंध यूनिवर्सिटी में अक़रबा परवरी कान्हे। हिननि चयो हो त हू अलमदार रज़ा सां कोन मिलिया हुआ। हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त तासबी ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम कयो वञे। बयान ते जिन सही कयो हुन में मुजीब, मसूद नूरानी, यूसुफ लगारी, नवाज़ भट्टी, गुलाम नबी मुग़ल, कादिर नवाज़ कुरैशी, महर हुसैन शाह, ख्वाजा सिकंदर ऐं गुलाम अली चौहान शामिल हुयो। जाम साकी बि उते मौजूदु हो पर हिन सही कान कई।